नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे तालीम खाते जे सूबे अंदर स्कूल 15 ॾींहंनि लाइ बंदि करण जी तजवीज़ ॾेई छॾी है। तालीम खाते जे स्टैंडिंग कमेटी जे इजलास दौरान सईद गनी सूबे अंदर 15 ॾींहंनि लाइ स्कूल बंदि करण जी तजवीज़ ॾिनी हुई। निजी स्कूलनि जे मालिकान मुखालफ़त कंदे तालीम वारे वज़ीर जे फ़ैसिले ते नज़रसानी करण जी दरख़्वास्त करे छॾी है। इजलास दौरान हतमी फ़ैसिलो तालीम स्कूल खुलियल रखण जो फ़ैसिलो कयो वियो है। सिंध जी तालीम खाते रमज़ान अल मुबारक दौरान स्कूलनि जे वक़्त में तब्दीली कई वेंदी। सुबुह जी शिफ्ट वारा स्कूल 7:30 वॻे खां 11:30 वॻे ऐं ॿी शिफ्ट वारा स्कूल 12:30 वॻे खां 3:30 वॻे ताईं खुलियल रहंदा। जुमे जे ॾींहुं स्कूल खोलण जो वक़्तु सुबुह जो 7 वॻे खां 10:30 वॻे ताईं हूंदो। नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त सिंध जे तालीम खाते जे सूबे अंदर स्कूल 15 ॾींहंनि लाइ बंदि करण जी तजवीज़ ॾेई छॾी है। तालीम खाते जे स्टैंडिंग कमेटी जे इजलास दौरान सईद गनी सूबे अंदर 15 ॾींहंनि लाइ स्कूल बंदि करण जी तजवीज़ ॾिनी हुई। निजी स्कूलनि जे मालिकान मुखालफ़त कंदे तालीम वारे वज़ीर जे फ़ैसिले ते नज़रसानी करण जी दरख़्वास्त करे छॾी है। इजलास दौरान हतमी फ़ैसिलो तालीम स्कूल खुलियल रखण जो फ़ैसिलो कयो वियो है। सिंध जी तालीम खाते रमज़ान अल मुबारक दौरान स्कूलनि जे वक़्त में तब्दीली कई वेंदी। सुबुह जी शिफ्ट वारा स्कूल 7:30 वॻे खां 11:30 वॻे ऐं ॿी शिफ्ट वारा स्कूल 12:30 वॻे खां 3:30 वॻे ताईं खुलियल रहंदा। जुमे जे ॾींहुं स्कूल खोलण जो वक़्तु सुबुह जो 7 वॻे खां 10:30 वॻे ताईं हूंदो।